Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान चयो आहे त हुकूमत एहतसाब जे मंशूर ते सौदेबाज़ी न कंदी। इंसानी हमदर्दी जी बुनियाद ते नवाज़ शरीफ़ खे परॾे वञण जी इजाज़त ॾिनी। हुकूमत ऐं पार्टी तर्जुमाननि जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर-ए-आज़म चयो त ओपोज़िशन जो मुल्क लाइ अहम किरदारु हूंदो आहे। मौजूदा ओपोज़िशन रुगो पंहिंजी करप्शन बचाइण लाइ मुल्क खे नुक़सान पहुचाए रही आहे। इजलास दौरान वज़ीर-ए-आज़म खे नवाज़ शरीफ़ जे ॾे वापसी बाबति हुकूमती क़दमनि बाबति ब्रीफिंग बि ॾिनी वई। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान PTI ऐं इत्तेहादी सेनेटर्स जा मसइला ॿुधण लाइ खेनि सुभाणे शाम 4 वॻे तलब करे वरितो। पीपल्स पार्टी ऐं नून लीग में PTI हुकूमत के घर भेड़ो करण लाइ गॾियल हिकमत अमली जोड़ण ते इतफ़ाक़। APC जे एजेंडा ते सलाह मशवरनि लाइ रहबर कमेटी जो इजलास सुभाणे कोठाइण जो फ़ैसिलो। कराची यात्रा ते पहुतल शहबाज शरीफ़ जी बिलावल हाउस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात। सूबे में बरसात जे हाञनि सूदो मुल्क जी सियासी सूरतहाल ते सलाह मशवरा। मुलाक़ात बाद प्रेस कॉन्फ्रेंस दौरान पीपल्स पार्टी ऐं नून लीग जे अॻवाननि चयो आहे त 2 साल गुज़रण बावजूद PTI सरकार खे इहा ख़बर नाहे पई त छा करणो आहे। हुकूमत मां जान छॾाइण लाइ ओपोज़िशन जमातुनि तरफ़ां गॾियल लाहेअमल जोड़ण जी ज़रूरत आहे। 72 साल गुज़रण खां पोइ मुल्क में तजुर्बा करण जी का बि गुंजाइश नाहे। वफ़ाक़ी पार्लिमानी निज़ाम सां हथ चुराइण जा ख़ौफ़नाक नतीजा निकिरंदा। मुल्क हलाइणो आहे त 73 वारे आइन ते अखियूं ॿुटे अमल करणो पवंदो। वफ़ाक़ सिंध सरकार सां गॾिजी कमु करे त जीअं बरसात सबबु थियल नुक़सान जो अज़ारो थिए ऐं अॻिते लाइ बहितर इंफ्रास्ट्रक्चर ठाहियो वञे। इमरान ख़ान साहब सियासत न कयो, ख़ुदारा कराची अचो। ही वक़्तु सियासत जो न पर कमु करण जो आहे। कराची में बरसात जी तबाहकारियुनि ते ओपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ जो वज़ीर-ए-आज़म ते तनक़ीदी वार। शहबाज शरीफ़ चयो त वफ़ाक़ वाइदे मूजिबि फंड फ़राहम करे हा ऐं सियासत न करे हा त अॼु इहो ॾींहुं न ॾिसणो पवे हा। सिंध हुकूमत समेत समूरनि स्टेक होल्डर्स सां गॾिजी मसइला हल करण जो मुतालबो। कराची यात्रा ते पहुतल शहबाज शरीफ़ गुलशन इक़बाल ऐं मलीर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा करे माण्हुनि जा मसइला ॿुधा ऐं फ़ौतुनि जे वारसनि सां ताज़ियत बि कई। ओपोज़िशन लीडर ईदी सेंटर जो दौरो करे फैसल ईदी ऐं बिल्किस ईदी सां मुलाक़ात बि कई। वज़ीर-ए-आज़म जुमे ते कराची लाइ कॉस्मोपॉलिटन प्लान पेश कंदो। इमरान ख़ान जो इहो प्लान रोड्स, पुलनि ऐं नालनि जी सफ़ाई खां वधीक हूंदो। गवर्नर सिंध इमरान इस्माइल जूं बदीन में ॻाल्हियूं। इमरान इस्माइल चयो त ओपोज़िशन जो रुगो 1 पॉइंट एजेंडा आहे ऐं इहा आहे करप्शन। ही चाहिनि था त खेनि NRO मिली वञे पर इमरान ख़ान खेनि NRO न ॾींदो। गवर्नर सिंध जी बदीन जे दौरे दौरान पंजाब जो गवर्नर बि मौजूदु। चौधरी सरवर चयो त बरसात मुतासिरनि खे 1 लख ताईं जा कर्ज़ ॾिना वेंदा। मुंहिंजो सियासी मुखालिफ़ जे चवण ते मुंहिंजे ख़िलाफ़ इंक्वायरी शुरू कई वई आहे। जंहिं घर ते अॼु रेड कयो वियो उहो कोशिश आहे मेयर जी त मुंहिंजे ख़िलाफ़ उहो बेनामी तौरु मुंहिंजे मथां हणण था चाहिनि जेको प्रॉपर्टी बाबा जी डिक्लेयर आहे SPR में। 6 महीना अॻु में बाबा हिन दुनिया मां गुज़ारे विया आहिनि। उन खां पोइ 6 महीननि खां पोइ नेब उन्हनि डिसीज़ ते इंक्वायरी शुरू कई आहे। नैब सखर जी टीम जा सूबाई वज़ीर सुहेल नरसियाल ऐं असद खल जे घरनि ते छापा। नैब टीम बाकराणी भरिसां ॻोठ फरीदाबाद ऐं लाड़काणो में वाक़िए घरनि ते छापा हयां। घरनि जे मुख़्तलिफ़ हिसनि जो जाइज़ो वठण बाद अहम रिकॉर्ड तहवील में वरितो वियो। ज़रियनि मूजिबि नैब सखर जी टीम असद खल जे घर ते छापे दौरान घर भातियुनि खां पुछा गाछा बाद अहम रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो। छापनि दौरान नैब टीम सां लेडी पुलिस एहलकार बि मौजूदु हुयूं। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सुहेल नरसियाल चयो आहे त नैब
इंतकामी कार्रवाइयुनि जो निशानो बणाए रहियो आहे। फरीदाबाद वारे जंहिं घर ते छापो हयो वियो उहो मरहूम वालिद जो घर आहे ऐं FBR में उन जो रिकॉर्ड बि मौजूदु आहे। पार्टी क़यादत ऐं वकीलनि सां सलाह मशवरनि बाद नैब ख़िलाफ़ कानूनी रस्तो इख्तियार कयो वेंदो। सूबाई वज़ीर घरनि ते छापे दौरान नैब तरफ़ां रिकॉर्ड तहवील में वठण जी तरदीद करे छॾी। इलेक्शन कमीशन वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतनि खे बल्दियाती चूंडूं कराइण लाइ आइन ऐं कानून में मुंझारा ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध में बल्दियाती चूंडुनि लाइ तकबंदियुनि जे शेड्यूल ऐं इंतज़ामनि ते इत्मीनान जो इज़हार। मकानी चूंडूं कराइण बाबति तयारियुनि जो जाइज़ो वठण लाइ इलेक्शन कमीशन जे इजलास दौरान अहम फ़ैसिला। पंजाब ऐं KP जे इलेक्शन कमिश्नर्स खे तकबंदियूं पूरियूं थियण ते पोलिंग स्टेशन्स जी फ़हरिस्त फौरी तौर तयारु करण जी हिदायत। इलेक्शन कमीशन पंजाब ऐं KP सरकार के लोकल गवर्नमेंट इलेक्शन रूल्स शाया करण जो भी हुकुम ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन चयो आहे त पंजाब लोकल गवर्नमेंट रूल्स शाया न थियण सबबि मेट्रोपॉलिटन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, म्यूनिसिपल कमेटी, टाउन कमेटी ऐं काउंसिल्स में चूंडूं कराइण लाइ ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। पंजाब ऐं KP में तकबंदियुनि जी हतमी फ़हरिस्त 25 अक्टूबर ते जारी कई वेंदी। इलेक्शन कमीशन पंजाब लाइ को बि ऐलान नाहे कयो, पर सिंध में बल्दियाती इदारनि जो मुदो पूरो थियण बावजूदि सूबे में तकबंदियुनि जो ऐलान कयो वियो। पीपल्स पार्टी इलेक्शन कमीशन जे तकबंदियुनि वारे शेड्यूल ते एतिराज़ वारे छॾिया। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ो चयो आहे त आदमशुमारी जो हतमी नोटिफिकेशन जारी थियण ताईं बल्दियाती चूंडूं न थी सघंदियूं। बल्दियाती इदारनि जो मुदो पूरो थियण बाद उन में सुधारा आणण लाइ नवां मुतालबा थींदा आहिनि। हाणे सूबाई ख़ुदमुख्तियारी आहे ऐं असेंबली ज़रिए बल्दियाती निज़ाम खे बहितर बणाए सघिजे थो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान निसार खोड़ो, ताज हैदर ऐं ॿियनि अॻवाननि चयो त जेकॾहिं आबादी घटि ॾेखारी वञे त उनखे हिसो घटि मिलंदो। आदमशुमारी खां पोइ थी सघे थो त माली वसीलनि में सिंध जो हिसो वधी वञे। खंड कमीशन जी रिपोर्ट कलअदम करार ॾियण ऐं शुगर मिल्स मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाई रोकण वारो सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअत्तल। सुप्रीम कोर्ट सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ वफ़ाक़ी सरकार जी अपील ॿुधण लाइ मंज़ूर करे वरिती। सिंध जे 20 शुगर मिल्स सूदो ॿियनि धुरियुनि खे नोटिसिस जारी। अदालत ॿुधणी 1 महीने लाइ मुलतवी करे छॾी। वफ़ाक़ी सरकार खंड कमीशन जी रिपोर्ट बाबति सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो हो। सिंध यूनिवर्सिटी जे फंड्स में मुबैना घोबिन वारे केस में गिरफ़्तार असिस्टेंट प्रोफेसर असगर हकड़ो 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते एंटी करप्शन हवाले। एंटी करप्शन खाते जी टीम प्रोफेसर असगर हकड़ो खे हथकड़ियूं लॻाए अदालत में पेश कयो। फंड्स में 73 करोड़ रुपयनि जे मुबैना घोबिन वारो केस दाख़िल थियण बाद 67 जवाबदारनि मां 10 जवाबदारनि जो ज़मानत हासिल करे वरितियूं। VC जे PRO अब्दुल हफ़ीज़ अबड़ो, लेक्चरर सैयद सरदार शाह, असिस्टेंट मैनेजर रफ़ीक ब्रोही, सलीम चांडियो, नूरुल्ला मलिक ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ अदालतुनि मां गिरफ़्तारी खां अॻु वारियूं ज़मानतूं मंज़ूर कराए वरितियूं। सिंध यूनिवर्सिटी जे फंड्स में घोबिन जो केस दाख़िल थियण बाद VC फ़तेह मोहम्मद बुरफ़त ऐं रजिस्ट्रार अमीर अबड़ो गिरफ़्तारी खां बचण लाइ सिंध हाई कोर्ट पहुची विया। अदालत VC ऐं रजिस्ट्रार जे 7 ॾींहनि लाइ हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। ॿिन्ही खे 50,000 रुपयनि जा ज़मानती मुचलका जमा कराइण जो हुकुम। ॿुधणी दौरान VC ऐं रजिस्ट्रार जे वकील दलील ॾींदे चयो त एंटी करप्शन खाते कानून जो उबतड़ केस दाख़िल कयो आहे। केस में नामज़द जवाबदारनि खे ॿुधणी जो मौक़ो बि नाहे ॾिनो वियो। एंटी करप्शन खाते जे इख्तियारनि चयो आहे त VC सूदो ॿियनि जवाबदारनि मथां 73 करोड़ रुपयनि जी घोबिन जो इल्ज़ाम आहे। केस में 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। बरसात जे तबाहकारनि खे मुंहुं ॾींदड़ कराची वासियुनि लाइ ॾुख जी ख़बर। ECC के इलेक्ट्रिक जी बिजली ₹1.09 फ़ी यूनिट महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नाणे खाते जो चवणु आहे त कराची में बिजली जे अघनि में वाध वारो फ़ैसिलो 1 सेप्टेम्बर खां लागू थींदो। बिजली जे अघनि में वाध 2016 खां 2019 दौरान टिमाही एडजस्टमेंट जी मद में कयो वियो आहे। वफ़ाक़ी सरकार के इलेक्ट्रिक खे सब्सिडी जी मद में 4.7 अरब रुपया बि ॾींदी। वफ़ाक़ी हुकूमत अमेरिकी औरत सिंथिया रची खे 15 ॾींहनि में पाकिस्तान छॾण जो हुकुम ॾेई छॾियो। घरू वज़ारत सिंथिया रची जे वीज़ा में वाध वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। वफ़ाक़ी घरू खाते जे इख्तियारनि चयो आहे त सिंथिया रची खे 15 ॾींहनि में पाकिस्तान छॾण जो हुकुम ॾिनो वियो आहे। हुन 31 अगस्त ते वीज़ा जो मुदो ख़त्म थियण बाद वीज़ा में वाध लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई, जंहिंखे रद्द कयो वियो आहे।
कराची में गुजर नाले ते हद दख़लियूं ख़त्म करण लाइ ऑपरेशन 1 किलोमीटर ताईं जो इलाइक़ो क्लियर करार। पहिरें मरहले में गुजर नाले ते अॾियल दुकान माल जा वाड़ा ऐं कारोबारी सरगर्मियुनि लाइ क़ाइमु कयल दावतूं राहे पट कयूं वयूं। इंतिज़ामिया जो चवणु आहे त अॼोकी कार्रवाई रोकी वई आहे। वधीक अॻिते वञण में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। इजाज़त मिलण ते घर केराईंदासीं। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त फ़िलहाल नालनि ते कमर्शियल मक़सदनि लाइ थियल कब्ज़नि खे हटाए पियो वञे। रहायशी अदावतूं हटाइण लाइ नोटिस जारी नाहिनि कया विया। सुप्रीम कोर्ट कचे जे इलाइक़नि में फसल पोखण ते पाबंदी लॻाए छॾी। वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतनि खे दरियाउनि तोड़े नदियुनि जे भरपासे में वणकारी करण जो हुकुम। अदालत वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतनि खां वणकारी बाबति 1 महीने में अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स में चयो आहे त दरिया ऐं नदियुनि जे चौधारी घटि में घटि 6 फुट जा वण पोखे उन्हनि खे महफ़ूज़ बणाए वञे। दरिया ऐं नदियुनि सां गॾु वण लॻाइण जी का बि स्कीम न आहे। वण पोखण जो सिलसिलो ख़त्म थी वियो आहे। कंदकोट भरिसां ख़ैरपुर वासी 6 ॼणा अगवा। अमीर बख्श, ज़ाहिद, साजिद पल ऐं ग़ुलाम क़ादिर चन्नो कंदकोट में दावत ते वञी रहिया हुआ त रस्ते ते हथिया वञनि मुबैना तौर खेनि अगवा करे वरितो। धाड़ेल टैक्सी ड्राइवर अशरफ सोलंकी खे बि अगवा करे विया। मुग़विन जे वारसनि उस्ताद इब्राहिम पल ऐं ॿियनि चयो आहे त मुग़विन जा नंबर लगातार बंदि मिली रहिया आहिनि। वक़्त सिर इतला ॾियण बावजूदि पुलिस धाड़ेलनि पोयां न वई। IG सिंध, DIG सखर ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां नोटिस जो मुतालबो। मुल्क में चौमासे जे बरसातुनि खां पोइ सिंधु समेत ॿियनि दरियाउनि में पाणी जे वकरनि में वाध जारी। मुख़्तलिफ़ हंधनि ते हेठिएं खां मथां दर्जे जी बोड रिकॉर्ड। सिंधु दरिया में पंजाब, KP ऐं DG खान जे नए वकरनि सबबि चाड़। गुडू बैराज वटि बि पाणी वकरा 3,28,000 खां वधी विया। सखर बैराज वटि 3,64,900 क्यूसेक ताईं पहुता। कोटड़ी बैराज वटि लाॻीतो वाद पाणी वकरा 1,62,641 क्यूसेक रिकॉर्ड। बरसातुनि सबबि सिंध जे टिनी बैराज जा अक्सर केनाल फीडर मुकमल तौर बंदि थियल आहिनि। करन में चेल खां पाणी वॾो आहे। उन में छा अधु सामान असांजो उते रहियो आहे, अधु सां कढियो तूं नंढड़ा बच्चा छा उन्हनि खे रधे ॾियूं, छा पचाए ॾियूं, किथे मर्द कमाइनि, छा खाऊं, छा पीऊं। कंहिं मदद कोन कई। असां पंहिंजे मुड़ुस सां हेॾनि पाणनि में जोगे इहे झूपड़ियूं ठाहियूं न। असांखे तंबू ॾिनो, अंदरि ॾही ऐं काठियूं खोड़े उन मथां मिड़े कागज़ ॾिनल आहे, उहे मथां ॾही मिड़े उन मां बि पाणी अचे पिया पुसूं सॼी राति। बच्चा वठी रुगो वेठा आहियूं। हाणे असां वटि कुंवारियूं न्याणियूं सड़ियूं बि आहिनि, ॿार पठूं बि आहिनि, पर उहो किथे विहारियूं। मीरपुर ख़ासि शहर हफ़्ते खां बरसाती पाणी हेठि मुख्य रस्तनि ऐं इलाइक़नि मां पाणी निकाल करणु मिशन इम्पॉसिबल बणिजी वियो। शहर जे लतीफ़ टाउन, रेलवे कॉलोनी, भानसिंगाबाद, अख्तर कॉलोनी ऐं सियाल कॉलोनी सूधो अध खां वधीक इलाइक़ा बदस्तूर बरसाती पाणी हेठि रस्तनि ऐं बंदनि जे किनारनि ते वेठल बरसात मुतासिरनि खे इंतिज़ामिया खेमा ऐं राशन न ॾिनो। मुतासिर बेयारो मददगार वेठल। कोट गुलाम मोहम्मद भरिसां मासूम नींगरी बरसाती पाणी में बुॾी फौत थी वई। घर में कोहराम बरपा। जाती में नींगर बरसाती पाणी में बुॾी वियो। गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। सिंध जे ॿिए वॾे शहर हैदराबाद जा केतिरा ई इलाइक़ा 3 ॾींहं बि बरसाती पाणी में बुॾल। मकीशा ऐं हाली रोड ते पाणी बीठल हुअण सबबि शहरनि खे अच वञ में ॾुखियाई। आफंदी टाउन, सैरिश नगर, श्रीदी ॻोठ, हादी नगर ऐं पालारी ॻोठ में गोॾे जेॾो पाणी बीठल। इंतिज़ामिया कदमगाह, मौला अली जे चौधारी बीठल पाणी बि निकाल न कयो। टंडो यूसुफ, लालू लाशारी ऐं लतीफ़ाबाद में कब्रिस्तान बि पाणी हेठि अची विया। शहरनि दायूं आहे त बरसाती पाणी निकाल न थियण सबबि कारवां सख़्तु मुतासिर थियो आहे। इंतिज़ामिया पाणी निकाल करण लाइ के बि उपाउ न वरिता। वदीन में बरसात तबाहकारियुनि सबबि अॻु ई दरबदर थियल रहवासियुनि जो सिम नालनि खे पयल घारनि साहु मुठ में ॾेई छॾियो। टंडो ग़ुलाम हैदर जे अमीर शाह सिम नाले खे मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा पइजी विया। केतिरा ई ॻोठ पाणी हेठि। इंतिज़ामिया तहरुक न वरितो। लॾ पिलाइण शुरू। कड़ियो घमर में ॼाम वाह खे 40 फुट घारो पवण जे नतीजे में समय एकड़नि ते पोखियल फसल लुड़ी वियो। केतिरा ई ॻोठ पाणी हेठि।
सिराणी भरिसां काज़ियाबाग के आरडी 40 वटां 30 फुट घारो पइजी वियो। 10 ॻोठ पाणी हेठि। ज़िले इंतज़ामिया बरसाती पाणी निकाल करण लाइ सखड़नि दिलासनि खां सवाइ ॿियो कुझु न कयो। शहर जे क़ाइदाबाद, फिरदौस कॉलोनी ऐं सरकारी मुलाज़मनि जे एग्रोवल कॉलोनी सूधो 15 खां वधीक पाड़नि ते गोॾे जेॾो पाणी बीठल। शहर जो कादिर बख़्श कब्रिस्तान, मौलवी हाजी अहमद मला, इस्माइल शाह ऐं मासूम जो कब्रिस्तान बि पाणी हेठि। शहर जे वार्ड नंबर 13 जा रहवासी बरसाति ऐं गटर जे पाणी मां जनाज़ा उकारण ते मजबूर। मेघवाड़ पाड़े जे रहवासियुनि जनाज़ो 1.5 फुट ताईं बीठल पाणी मां उकारण बाद 5 किलोमीटर परे मौजूद कब्रिस्तान में दफ़नायो। मातली में चांडिया पाड़े जे रहवासियुनि पीरसन जो लाश बरसाती पाणी झागण बाद कब्रिस्तान में दफ़नायो। इंतज़ामिया के पिटूं ऐं पारा था। फर्स्ट में असांजो ॻोठु सैंदा दलियाणी ॿुॾो, उनखां पोइ सॼी कॉलोनी ही कोली भील सभु बि ॿुॾनि। हिकिड़े ॻोठु ॿुॾण खां पोइ बि सरकार अचनि केर बि कोन्हे। 2 टे ॻोठ ॿिया बि ॿुॾनि, पोइ बि का शइ कोन मिली आहे असांखे। हेॾी असांजी हालत थी आहे, बुरी हालत सां असीं निकिता आहियूं, पर असांखे कंहिं अची असांजी पुछा न कई आहे। नौकोट भरिसां LBOD सिम नाले के आरडी 287 वटि लॻल घारे जा रांगा सिम नाले के लॻल घारो वधी 350 फुट थी वियो। आपाशी अमलो घारो बंदि करण में नाकाम। घारे जे पाणी 50 खां वधीक ॻोठ ऐं 40,000 एकड़ एराज़ी ते पखिड़ियल फसल ॿोड़े छॾिया। घारो बंदि न थियण सबबि नौकोट शहर जे ॿुॾण वारो ख़तरो अञा ताईं न टरियो। नौकोट जे सिंतोरो फार्म, मीर वकार कॉलोनी ऐं मरापाड़े में ढोरी जो पाणी दाख़िल। पाणी हेठि आयल ॻोठनि मां लॾप्लाण कंदड़ सवें ख़ानदान रस्तनि ऐं शाख़ुनि जे किनारनि ते बेयारो मददगार वेठल। जुडो शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में बरसाति ऐं LBOD के घारनि जे पाणी रांगा करे छॾिया। नादरा ऐं थाणे सूधो रस्तनि तोड़े घरनि में 4 फुट पाणी बीजी वञण सबबि कारवार सख़्तु मुतासिर। रहवासी मिटी अज़ाब में मुब्तला। इंतज़ामिया शाही बाज़ार, समन सरकार रोड, अनवर आदिल मार्केट ऐं मुख़्तलिफ़ पाड़नि मां पाणी निकाल करण लाइ के पियो पान वरिता। बरसाती पाणी बीजी वञण सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो। मलेरिया ऐं गैस्ट्रो सूधो ॿियूं बीमारियूं पखिड़जण जो ख़दशो। हैदराबाद जे ऑटोबान रोड ते वाइट सिटी मॉल ऐं रेजिडेंसी स्कीमूं गैर क़ानूनी करार। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी लतीफ़ाबाद नंबर 2 में मॉल ऐं रेजिडेंसी ठाहिण लाइ पुलिस खां मदद तलब करे वरिती। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ख़त में चयो आहे त क़ानूनी घुरिजूं पूरियूं करे वरितियूं आहिनि। मॉल ऐं रेजिडेंसी खे 9 सेप्टेम्बर ते ॾाथो वेंदो। हालाणी वेझो घरू अणबणत तां सोहरे पंहिंजी नाठी खे क़तल करे छॾियो। ॻोठ अहमद गोपांग में जवाबदार शेर मरी 25 वरनि जे राहिब गोपांग खे क़तल करण बाद पंहिंजी धीउ खां साण वठी वियो। पुलिस मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो। पनो आकिल भरिसां कैंट पुलिस जी हिरासत में फ़ौत थियल फैसलाबाद वासी वकील एजाज़ आराई ते तशद्दुद जी तस्दीक़। रहीम यार ख़ान जे बुंग हेल्थ सेंटर शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त अणॼातल लाश अस्पताल आंदो वियो, जंहिंजे निरड़ ते धक, हथ ॿधण ऐं ॻिची ते घुटा ॾियण जा निशान मौजूदु हुआ। साॻे केस में कैंट थाणे जे अॻूणे SHO बशीर भयो समेत 7 अहलकार जेल हवाले थियल आहिनि। मुल्क में सोन 1200 रुपया सस्तो थी वियो। चांदी जे फ़ी तोले ते 54 रुपया लात। सोन 1,22,500 मां घटिजी 1,21,300 रुपया फ़ी तोलो थी वियो। चांदी बि 1765 मां घटिजी 1711 रुपया फ़ी तोले ते पहुती। ऐं कोरोना वायरस सबबि मुलतवी थियल पाकिस्तान सुपर लीग जे रहियल मैचिस जो शेड्यूल जारी। PCB मूजिबि 14, 15 ऐं 17 नवंबर ते लाहौर में PSL जो रहियल मैचिस थींदियूं। पहिरियों दंगल कराची किंग्स ऐं मुल्तान सुल्तान्स में थींदो। पिशावर ऐं लाहौर कलंदर्स विच में एलिमेंट्री शेड्यूल आहे।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।